सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं गुरु जे मथां, संत महापुरुष जे मथां कि पंहिंजे जीवन में गुरु जो आख़िर छा महत्व आहे ऐं गुरु छो कबो आहे। तो दोस्तों, जीवन में गुरु त 8 थींदा आहिनि। जीअं माता भी पंहिंजे पाण में हिकिड़ी गुरु थींदी आहे, पिता भी गुरु थींदो आहे, जेको जणिया पाईंदो आहे उहो भी गुरु थींदो आहे, जेको शादी कराईंदो आहे, वचन वठंदो आहे उहो भी गुरु थींदो आहे, जेको शिक्षा ॾींदो आहे उहो भी गुरु, जेको छटीअ ते नालो कढंदो आहे उहो भी गुरु कहलाईंदो आहे। पर असल में इहे गुरु त अनी आहिनि श्रेष्ठ, पर जेको मेन गुरु थींदो आहे उहो थींदो आहे आत्मिक गुरु, आध्यात्मिक गुरु, जेको तव्हांखे आवागमन का छॾाए, जेको तव्हांखे मुक्ति ॾियारे, जेको तव्हांखे सुठे नमूने अहिड़ी दीक्षा ॾे, अहिड़ो तव्हांखे रियाज़ कराए, प्रयास कराए कि तव्हां हुन ईश्वर सां मिली सघो। त दोस्तों, गुरु सभिनि खे करणो घुरिजे। चईंदा आहिनि, पंहिंजा वॾा चईंदा आहिनि कि गुरु बिना गति कान्हे। ऐं गुरु पंहिंजे जीवन में तमामु ई महत्वपूर्ण हिस्सो आहे, जेको पाण खे ज्ञान ॾिए थो, नामदान ॾिए थो, दीक्षा ॾिए थो ऐं पाण खे हुन मालिक सां मिलण जो हिकिड़ो रस्तो थो ॿुधाए। लेकिन सवाल इहो थो अचे कि श्रेष्ठ गुरु कहिड़ो आहे। गुरु त घणेई आहिनि, पर श्रेष्ठ गुरु कहिड़ो आहे। त इन लाइ करे असां असांजे चैनल जे माध्यम सां इहे ई तव्हांखे चईंदासीं कि तव्हां पहिरीं सत्संग में वञो ऐं हिकु जा न अभी जेतिरा संत महापुरुष आहिनि सभिनि जा सत्संग ॿुधो, ऐं जेको तव्हांखे सुठो थो लॻे, श्रेष्ठ थो लॻे कि हीअ असांखे हिन जो सत्संग आहे जेको असांजे ज़हन में अचे थो, असांजे मन खे वणे थो, असांखे तमामु सुठो थो लॻे, हिन जी ॻाल्हियूं सुठियूं थी लॻनि, त तव्हां हुनखे गुरु ठाहे था सघो। त हिन जीवन में गुरु जो महत्व तमामु ई वधीक आहे। चईंदा आहिनि, निगुरा मुझको ना मिले चाहे पापी मिले 1000। अर्थात नुगुरो जेको माण्हू थींदो आहे उन जी शिकिल ॾिसण बि पाप थींदी आहे। इहे ग्रंथनि में लिखियल अथव ॻाल्हियूं, इहे असां मन गणत कहानी जे हिसाब सां न पिया चऊं। त गुरु करो, जेका बि निगुरा आहिनि उन्हनि खे गुरु करणो घुरिजे। सभिनि खां पहिरीं त सत्संग अटेंड करो, ऐं जंहिंजो सत्संग तव्हांखे वणे थो उनजो तव्हां गुरु, उनखे तव्हां ठाहे था सघो, उनखां दीक्षा वठी था सघो, ऐं उन ईश्वर जो जेको तव्हांखे सतगुरु महाराज नामदान ॾींदा त तव्हां उन ईश्वर जी प्राप्ति करे था सघो, पंहिंजी जीव आत्मा खे हिन आवागमन सां मुक्त करे था सघो। इहे जीवन में तमामु 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 ज़रूरी ॻाल्हि आहे। चईंदा आहिनि कि पानी पियो छान कर और गुरु करो जान कर, कि पूरो ईअं न हर कंहिंखे तव्हां गुरु ठाहियो, पूरो पहिरीं हुन बारे में सम्झो, वीचारो, उन जा सत्संग ॿुधो, 1 न 2 न 8 न 10 न, महीनो 2 महीना 4 महीना 6 महीना उन गुरु खे तव्हां पूरो पंजो ॾिसो, ऐं तव्हांखे जिते लॻे थो कि हा इहो बिल्कुलु श्रेष्ठ आहे, सुठी सिख्याऊं ॾिए पियो ऐं सुठो मार्गदर्शन करे पियो, ऐं जेको सेम उन ईश्वर सां कंटिन्यू साक्षात्कार करे थो, त तव्हां उनखे गुरु ठाहियो, जेको तव्हांखे बि उन ईश्वर खां मिलाए ऐं तव्हांखे हिन आवागमन जे जेको आवागमन आहे उन खां मुक्त कराए। त दोस्तों, असां असांजे वीडियो जे माध्यम सां तव्हांखे इहो ई संदेश ॾींदासीं कि तव्हांजे घर में को ॿार बच्चो निगुरो हुजे त उनखे जल्द सां जल्द गुरु करायो, ताकि हू सुठे मां सुठे मार्ग ते हले ऐं उन ईश्वर जे प्रति उन जी आस्था प्रबल थिए। त इन प्रकार जूं तव्हांखे ॻाल्हियूं असां असांजे चैनल जे माध्यम सां ॿुधाईंदा रहंदासीं। जय झूलेलाल, सतनाम साखी, जय गुरुदेव।